का जायज मुतालबा। अच्छा 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 हाजी साहब, सिकंदर साहब, हेलो 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 जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद।
भाई साहब के साथ बताइए यार। भाई साहब जंगसाजी जारी रही, जंगसाजी जारी रही, जंगसाजी जारी रही। भजण जी कोशिश में अॻिते वञी रोड रस्ता ब्लॉक कंदा, अॻिते न वञण जी रस्ता
ये था ॾिसो था पिया सिंध जे उस्तादनि सां ज़ुल्म ॾिसो ये हालत लगी पई आहे जेतिरो विड़ी सघूं था विढ़ंदासीं इंशाअल्लाह पंहिंजनि हक़नि जे लाइ उस्तादनि जेके हेॾा सारा पंहिंजा हक़ जेतिरो थी सघंदो त पंहिंजी पूरी कोशिशि कंदासीं ॾियण वारा न आहियूं पानी वाटर किन हिननि शुरू करे ॾिनो आहे शेलिंग बि शुरू थी वई आहे सोचा तो जद में छा करणो थो पए वाटर शेल बि आहिनि हेॾा लाठी चार्ज शुरू करे ॾिनो लाइव बंदि थी वञे सम्झी वञिजो लाठी चार्ज करणु शुरू करे ॾिनो हालत मां कोशिशि करे कंहिंखे दोस्त खे मोबाइल ॾेई करे वञा थो इंशाअल्लाह उहो जेतिरो थी सघंदो लाइव हलाईंदो पियो ऐं तव्हां महिरबानी करे जेके बि ग्रुप आहिनि उस्तादनि जा उते असांजो लाइव वीडियो शेयर कयो ई तव्हांखे ऐं गिरफ़्तारियूं शुरू करे ॾींदी अथऊं तव्हां वटि त हेॾा लाइव हलाए था असां ॾिसूं छोड़ो हम नहीं जाएंगे ऐसे नहीं चलेगी
Thank you, यार मोबाइल गुंडागर्दी 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 नहीं चलेगी गुंडागर्दी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी गवर्नमेंट में लाना बिल्डिंग है Sahala. जी जी बदतरीन जमहूरियत ही
ये बदतरीन आमरीत खां भी ख़राब आहे। ही जमहूरियत जेको अॼु उस्तादनि जे मथां वॾो तशदुद थियो आहे, वॾी तौहीन थी आहे, उस्तादनि जी तज़लील थी आहे। जेकॾहिं कंहिं जमहूरी गवर्नमेंट में हक़ घुरण को जुर्म आहे त इहो जुर्म असां उस्ताद बार बार कंदासीं। असां प्राइमरी सेक्टर जे उस्तादनि सां एॾी वॾी ज़्यादती आहे, असांखे कंहिं बि सिटे जो को बेनिफिट गवर्नमेंट ॾियण लाइ तयारु न आहे। जेकी शयूं गवर्नमेंट पाण जेकी शयूं मंज़ूर कयूं असां था चऊं उन्हनि शयुनि ते सिर्फ़ु तव्हां इम्प्लीमेंट कयो, उन्हनि ते इम्प्लीमेंट करण लाइ गवर्नमेंट तयारु कोन्हे। उस्तादनि जे मतिलबु तशदुद थी थिए, उस्तादनि ते लाठी चार्ज थी थिए, उस्तादनि ते आंसू गैस था वॼाइनि। हिन वक़्तु असीं पुलिस जे घेरे में आहियूं। शेलिंग भी कई आहे, वाटर लाठी चार्ज भी कयो आहे। हाणे सिंध असेंबली जी तरफ़ असां वञूं था पिया। में जेको लाइव अचे थो पियो ॿियनि उस्तादनि खे मां मोबाइल ॾियां थो, हलाईंदा थी सघे ख़बर न आहे तव्हां ताईं सही पहुचे थो या नथो पहुचे, पर इहा मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि त हिनखे फैलाए छॾियो, छो त अॼु असांजो हीअ जेका जदोजहद आहे इनशा अल्लाह इहा हिकु कहाणी करणी आहे। जीअं असां चयो आहे जेके असांजा मुतालबा आहिनि रहंदासीं। गिरफ़्तारियूं थी वियूं आहिनि, समय उस्ताद गिरफ़्तार बि थी विया आहिनि। कुझु थी सघे शयूं तव्हां वटि न पहुतियूं हुजनि, काफ़ी शयूं जेके आहिनि जेके काफ़ी गिरफ़्तारियूं थी वियूं आहिनि। तो मां इहो त चवां त हिनखे फैलाए छॾियो ग्रुपनि में, जिते किथे फैलायो त हे ॾिसनि सॼी दुनिया ॾिसे त सिंध जे उस्तादनि सां हींअर कहिड़ो राशिद कारियो। मां वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर मां मोबाइल खे दोस्त खे ॾियां थो, उहो हलाईंदो, मां हुनखे चयो आहे त काफ़ी सॼो कवर कंदो हले ऐं महिरबानी करे तव्हां हाणे कयो कि शायदि ॿ चार दोस्त ई आहिनि जेके हिननि खे लाइव हलाईंदा पिया, उन्हनि में हीउ जेको मुआरी आई डी तां हले थो पियो उनखे कोशिशि कयूं था। हिन दफ़े इहा प्लानिंग कई त कोशिशि करे हिनखे सुठे नमूने कवरेज ॾियूं। हाणे पोयां वॾो क्राउड आहे, मां तव्हांखे थोरो पोयां बि ॾेखारियां। हाणे ॾिसो एतिरा वॾा उस्ताद आहिनि। जख्मी भी थी आहिनि ऐं काफ़ी उस्ताद जेके अरेस्ट भी थी आहिनि। मोबाइल ते लाइव हलाए, मां दोस्त कंहिंखे ॾियां थो लाइव हलाए थो, तव्हां महिरबानी करे हिनखे शेयर कजो हिते व्हाट्सएप ग्रुपनि में। जिते हल करियो जी 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 हाणे ॾिसो सिंध जा उस्ताद सालनि खां वठी साॻिया मुतालबा खणी कराची जे रोडनि ते अचनि था पिया ऐं सिंध हुकूमत जे कन ते का जुए नथी चुरे जो हिकिड़ो दफ़ो उन्हनि उस्तादनि जो मसइलो हल करे। जॾहिं का मोकल ऊन्हारे जी थिए थी, सियारे जी मोकल थिए थी त सदाईं उस्ताद पंहिंजा घर छॾे करे रोडनि जे हिते कराची जे रोडनि ते अची अची माण्हू था खाइनि, लाठी चार्ज बि उन्हनि ते थिए थी, गिरफ़्तारी बि थियनि काफ़ी 15 गिरफ़्तार थिया, अञा बि हाणे गिरफ़्तारियूं हलनि थियूं
तकरीबन 100 का 150 हाणे जेके दोस्त धंधा भरे खां ॿुधाइनि था त 200-250 उस्ताद गिरफ़्तार थी विया आहिनि उन साम्हूं तव्हांखे नज़र बि ईंदो हूंदो मुतालबा सादा आहिनि जेके सिंध हुकूमत खे सालनि खां वठी सिंध जा उस्ताद प्राइमरी जेके आहिनि या सेकेंडरी साइड जा कंदा रहिया आहिनि पर वॾो अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिते वाटर कैनन जो इस्तेमालु थो थिए लाठी चार्ज थिए शेलिंग थी थिए पैगम्बरी शोबे सां सलाडियल उस्ताद आहिनि ऐं मुतालबो इहो ई आहे त जेके असांजा उस्ताद हींअर गिरफ़्तार थी विया आहिनि उन्हनि खे फिल फौरी आज़ादु कयो वञे ऐं जेके असांजा मुतालबा आहिनि उहे मञिया वञनि जेकॾहिं न मञिया वेंदा त जीअं असांजो अनाउंस थियल आहे वज़ीर आला हाउस असां हिकु दफ़ो ॿीहर वरी असां हुन तरफ़ मूव कंदासीं इनशाअल्लाह अस्सलाम वालेकुम उस्ताद इताद जिंदाबाद बैटल ऑफ जिंदाबाद जीअं त पीपल्स पार्टीअ वरी हिकु दफ़ो पंहिंजी रिवायत खे बरक़रार रखियो ऐं जेके उस्ताद उन्हनि खे ऐवाननि ताईं पहुचाइनि था उन्हनि खे वरी उन्हनि ते तशदुद कयो आहे असां उन्हनि खे ॿुधायूं था त इहो तशदुद उन्हनि खे ॾाढो महांगो पवंदो हींअर बि वक़्तु अथव उस्तादनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर कयो असां हिते सरापा एहतजाज आहियूं कराची में बीठा आहियूं असांजा जेसिताईं मुतालबा मंज़ूर न थींदा असांजी लीडरशिप खे आज़ादु जेसिताईं न कयो वेंदो तेसिताईं असां पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि न वेंदासीं जेकॾहिं हुकूमत चाहे थी त हीउ शहर पुरअमन रहे उस्तादनि खे पंहिंजो खोयल मक़ाम वापसि मिले त उहो असां सां अचे ऐं ॻाल्हियूं करे ऐं असांखे पंहिंजा जाइज़ मुतालबा जेके बि आहिनि असांखे मंज़ूर करे सही आहे असांजा जेके उस्ताद जेका गुआण हुआ शबीर सटियो जतोई वारा गिरफ़्तार करे विया 10 खां मथे असांजा उस्ताद जेके आहिनि उहे ज़ख़्मी हालत में आहिनि उन खां पोइ ॿियनि उस्तादनि ते तशदुद थियो आहे असांजा जेसि ताईं मुतालबा मञिया न वेंदा तेसि ताईं इनशाअल्लाह असां मरण घड़ी ताईं प्रेस क्लब ते वेहंदासीं अॼु सिंध हुकूमत खे भुल आहे त उस्ताद वापसि वेंदा असां मरण घड़ी ताईं कफ़न ॿधी आया आहियूं पंहिंजा मुतालबा मञाए पोइ वेंदासीं लाठी की सरकार इंतहाई अफ़सोस सां चवणो पए थो अॼु सिंध जो शऊर पैगम्बरी पेशे सां वास्ते रखंदड़ उस्तादनि खे रियासत बेदर्दीअ सां ॾाढ सां जबर सां उस्तादनि ते लाठी चार्ज एसू गैस शीले जो ऐं तमामु वधीक तशदुद कई आहे काफ़ी असांजा सणे उस्ताद जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया विया आहिनि असांजो अज़म अॼु बि उस्ताद जो बुलंद आहे जेतिरे ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न थींदा ओतिरे ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी भली सिंध जो हिकु बि उस्ताद हूंदो पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ पंहिंजे पुरअज़म जदोजहद खे जारी रखंदो साईं जो कपिड़ा फाटा पिया आहिनि हालत इहा लॻी पिया साईं कपिड़ा को हिकिड़ो जीअं थींदो आहे को पंहिंजो जाबिर रियासती तशदुद जे बावजूद अॼु बि असांजा जेके इरादा आहिनि हमालिया जा वधीक बुलंद आहिनि जेतिरे ताईं असांजो हिकु बि उस्ताद हिन रोड ते मौजूदु आहे इनशाअल्लाह असां पंहिंजी सभई उस्ताद सिंध में एहतजाज कंदासीं सभी उस्ताद उते अचनि सर मुझे सर ये बताया कि आज आप सीएम हाउस जा रहे थे अपने यानी एहतजाज के लिए तो पहले भी आप पे लाठीचार्ज हुआ था पहले भी लोग गिरफ्तार हुए थे अब फिर गिरफ्तार हुए क्या कहेंगे अभी भी हमारे 100 से ज्यादा हमारे उस्ताद जो है हमारी लीडरशिप जो है क्यादत है वो उन्होंने जेलों में डाल दिए हैं अभी हमारे कई उस्ताद अभी रोडों पे पड़े हुए हैं कई बेहोश हो चुके हैं कभी के कपड़े लुढ़ हो चुके हैं कभी के कई उस्ताद हमारे अस्पताल जा चुके हैं लेकिन ये रियासती ये जो जमहूरी गवर्नमेंट मुद्दों कहला रहे हैं हम उस्ताद हैं पैगम्बरी पेशे से ताल्लुक रख रहे हैं हम क्या इनसे क्या मांग रहे हैं कौन से हमने जुर्म किया है जो इतनी हमारे ऊपर बरगद की जा रही है लाठियां जा रही है में लाठीचार्ज करना अच्छा है क्या ये अच्छा अमल है मुझे ये बताइएगा ये बिल्कुल गलत अमल है सही हमें हमारी पुरअमन जदोजहद है हम तो पुरअमन है हमारे हाथों में क्या है हम वो लोग हैं जो हम देते हैं एक अच्छे इंसानियत देते हैं हम जो है वो लोगों को तालीम देते हैं एक मुआशरे को सही तरबियत देते हैं हमारे इतनी रियासती तरबियत अच्छा अभी आपको क्या तालीम मिली ये बताएं जरा अभी आपको क्या तालीम मिली हमें
डंडियां मिले हैं, लाठियां मिले हैं, हमें तशद्दुद मिली है और हमें क्या मिली है, हमारी पूरी क़यादत जो है वो जेलों में जा चुकी है। हमारे हजारों के तादाद असातिज़ा रियासती जाबिरों ने जेलों में डाल दिए। कई उस्ताद हमारे बेहोश पड़े हैं जो अभी हॉस्पिटल में जा चुके हैं। ये हमें तरबियत मिली है। बंद कयो बंद कयो मूंसां तारफ़ जो त साईं मोहताजी न आहे मोहतरम साईं मक़सूद मैसर साहब गॾु आहे साईं हौसला हमेशह असां जेको आहे इहा ई हालत असर हूंदो आहे हर शइ बारे में इन उस्तादनि सां ही रोड असांजो सिंगारगाह आहे। असां जॾहिं बि मुतालबा पंहिंजा मंझराइण ईंदा आहियूं त इन रोड जो सिंगार बणिबा आहियूं। असांखे ख़ुशी थींदी आहे जॾहिं उस्तादनि जे हक़नि खां गिरफ़्तारियूं थियनि थियूं। ऐं मुंहिंजो पाण मुंहिंजे वाटर कैनन मुंहिंजनि कपिड़ा शाहिद आहिनि, उठी ते लठियुनि जा निशान बि शाहिद आहिनि त अॼु जे एहतिजाज में सभु उस्ताद पुरअमन ऐं सरकार पुरतशद। हींअर बि चऊं था शफ़ी मनसठ सिकंदर जतोई सां गॾु गिरफ़्तार थियल समूरा साथी गिरफ़्तार करियो। ॿी सूरत में सख़्त खां सख़्त एहतिजाज खे मुंहुं ॾिसणो पवंदो तव्हांखे। सची सिंध में मुज़ाहिरनि जो ऐलान कंदासीं पोइ को बि दोस्त जेको आहे कंहिंखे बयार न ॾे। अॼु बि वरी साईं असां सरदार शाह खे ऐं अकबर लिगारी साहिब खे बि अपील था करियूं त तव्हां ॿई अदीब आहियो, छा अदीब जी हुकुमरानीअ में उस्ताद ईअं कुटबो आहे? साईं सरदार अली शाह ऐं साईं अकबर लगारी साहब तव्हां हूअं बि एजुकेशन डिपार्टमेंट में बहितरीअ जी तरफ़ कमु करियो था। ही कहिड़ी बहितरी आहे त उस्ताद मुतालबा लाइ गॾु थिए त असां तव्हांजा उस्ताद जेके तव्हांजे डिपार्टमेंट जा असां ताक़त आहियूं, सीगार आहियूं, उन्हनि खे तव्हां लठुनि सां कुटराए ऐं वाटर कैनन जो इस्तेमालु करे गिरफ़्तार करायो। अफ़सोस आहे मूंखे पंहिंजे डिपार्टमेंट जे ॿिनि असांजे साथियुनि ते त छा ही क़ौम आहे, ही क़ौम जो रहबर आहे जंहिंखे तव्हां लठियूं हणी गिरफ़्तार करे ख़बर न आहे ख़ुशि कंहिंखे कोन था कयो। असां हिन में ख़ुशि आहियूं। असांजा मुतालबा असां जॾहिं लीड था कयूं सिंध जे टीचर खे त गिरफ़्तारी लठियूं इहे असांजो सींगार आहिनि। अॼु असां पंहिंजे हिनखे ईअं सम्झो त ही बख़्तलगाह जेको बणाए छॾियो आहे असां हिते क़तल थियण लाइ तयारु आहियूं। तव्हां पंहिंजा हथियार खणी अचो, असां तव्हां ॾे गुल मोकिलींदासीं। गुल उहो इन सूरत में ॿुधाइणो बाबा ही गुल वठो, असांजा मुतालबा मंज़ूर कयो। ॿी सूरत में असां तशद्दुद इन्हनि खां पहाड़ी ऐं पुस्तल कोन थींदासीं। इतिजाज जारी रहंदो, जंग असांजी जारी रहंदी। हीअ जंग हज़ारबंद जंग न आहे। हीअ साईं सरदार शाह साहब गुलाम अकबर लगारी साहब ही डायलॉग जी जंग आहे। असां सां डायलॉग कयो। जेकॾहिं असां खुटल आहियूं नौकरियूं छॾींदासीं, जेकॾहिं तव्हां खुटींदा पोइ त ख़ुदा रा असांजा मुतालबा तस्लीम कयो। छोकी साईं हिकिड़ो वॾी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो हलंदा पिया चवंदा साईं वारा बि अची विया आहिनि त उस्ताद हिक न ॿिए उस्ताद जा जो कपिड़ा फाटा पिया हाणे साईं डॉक्टर अब्दुल जब्बार खोतो बि वञे थो पियो, उनजा बि कपिड़ा फाटल। इहे स्पेशल का साईं सरदार शाह अदब सां तालुक आहे, उन्हनि खे का ट्रेनिंग ॾिनी अथई हर उस्ताद जा कपिड़ा फाड़। अफ़सोस जी उस्ताद जा कपिड़ा न आहिनि, ॾिसो जेको आहे इहो शऊर ज़ख़्मी थियो आहे, शऊर जा कपिड़ा फाटा आहिनि। हे सिंध जे रहबर टीचर जो कपिड़ा लीलू थिया आहिनि। मूंखे पर तव्हांखे ख़बर आहे त सिंध जी तारीख़ आहे त असां तारीख़ में पंहिंजा कपिड़ा लीड़ू लूड़ू करे बि पंहिंजे पुनूअ ताईं पहुता आहियूं, पंहिंजे मंज़िल ताईं पहुता आहियूं। असांजी मंज़िल उस्ताद जो हक़ आहे ऐं जेसि ताईं असांजा मुतालबा तस्लीम न कंदा तेसि ताईं त असांजा असांजो हिकिड़ो जोड़ो असांजो लीड़ू लूड़ू कयो अथऊं। वरी ॿियो पाईंदासीं, वरी उहो फाड़ाईंदासीं, वरी ॿियो पाईंदासीं, वरी उहे कपिड़ा फाड़ाईंदासीं। पर तेसि जेसि ताईं तव्हांजी लाठी चार्ज खे असां बि फाड़े हिकु ॾींहुं अमुन जो जेका पंहिंजो इहो झंडो जेको खयो आहे उहो कामयाबु कंदासीं। साईं सरदार शाह साहिबु, मां हिकु टीचर जी हैसियत सां गॾु हिकु तनज़ीम जे अॻुवाण जी हैसियत में बि तव्हांखे इहा गुज़ारिश थो करियां त ईअं उस्तादनि खे न मारायो। घर जा वॾा पंहिंजे नंढनि खे ईअं न माराईंदा आहिनि, ईअं न माराईंदा आहिनि जो तव्हां बि हारून न ॿुधंदा हूंदव पुलिस जा। असां इहे के अॻियां था वञनि के पुठियां था सायरन वञनि, पर इहो सायरन जे गाॾियुनि खे असां चुमे ऐं वेलकम था कयूं, गिरफ़्तारियुनि खां कोन था ॾिजूं ऐं फतह जेका असांजी ज़रूरत थींदी। अरबाब साहिबु बिल्कुलु सर इंशाअल्लाह। हाणे हेॾो सारो इहे उस्तादनि ते लाठी चार्ज थी आहे, गिरफ़्तारियूं थियूं आहिनि, शेलिंग हली आहे, वाटर कैनन हलिया आहिनि। वरी साम्हूं तव्हां ॾिसो था पिया हेॾी वॾी नफ़री तव्हांखे नज़र ईंदी हूंदी फ्रंट साइड ते। मां तव्हांखे बैक साइड ते मां कैमरा चेंज करे तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे हेॾा हे ॾिसो ही हशर आहे सिंध जे उस्तादनि सां। वरी होॾा वाटर कैनन, हेॾा हे मोबाइलियूं, हेॾा हिन उस्ताद पुरअमन जदोजहद लॻी पई आहे उस्तादनि जी। उनजे बावजूद ही तव्हां ॾिसो था पिया आज़ाद
उस्तादनि जा जेके हौसला आहिनि उहे चलनि। बंद कयो, बंद कयो। बंदो 100 बंदे दोबारा आएंगे।